Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. My name is Mohammad Sharif. You are watching Sindhi Knowledge Factory channel. मॉडल वर्ब जे कोर्स के वधाइदे हिकु ॿी क्लास हाज़िर आहियूं ऐं हिन क्लास में असीं मॉडल वर्ब जो केन खे पढ़ंदासूं ऐं इन खे सम्झंदासूं। मॉडल वर्ब में केन जो इस्तेमालु किथे थिए थो, कहिड़ियुनि जॻहियुनि ते ऐं किन सिचुएशन में थिए थो, इहो सभु कुझु असीं हिन क्लास में सिखंदासूं। लेकिन हिन क्लास खे स्टार्ट करण खां पहिरीं असांजी हिकु रिक्वेस्ट हूंदी, जेकॾहिं अव्हां असांजे चैनल खे अञा ताईं नाहे सब्सक्राइब कयो त हींअर ई असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं साथ ई बेल आइकन वारे बटन ते क्लिक करो त जीअं अव्हांखे असांजी नेक्स्ट वीडियो अचण जो नोटिफिकेशन मिली सघे। स्टार्ट कंदा आहियूं केन। सभ खां पहिरीं असांखे इहो मालूम हुअणु खपे त केन जेको आहे किन जॻहियुनि ते इस्तेमालु थींदो आहे। केन हमेशह ॿिनि जॻहियुनि ते इस्तेमालु थींदो, हिकिड़ो त क़ाबिलियत लाइ ऐं ॿियो इजाज़त लाइ। जेकॾहिं अव्हांखे केरु तव्हांजी क़ाबिलियत ॿुधाए या वरी अव्हां ॿिए खे उन जी क़ाबिलियत ॿुधायो त असांखे केन जो इस्तेमालु करिणो पवे थो। जेकॾहिं असीं परमिशन वठूं, कंहिंखां इजाज़त वठूं या वरी केरु असांखां इजाज़त वठे त बि असां जेको आहे सो केन जो इस्तेमालु कंदा आहियूं। सवाल ही पैदा थिए थो त केन जेको आहे सो केन खां पहिरीं बि असीं परमिशन जे मुतलिक़ पढ़िया आहियूं। जी हा, असीं परमिशन में बि वठंदा आहियूं। में असीं परमिशन वठंदा आहियूं इनफॉर्मल में न बल्कि फॉर्मल मैनर में। फॉर्मल मैनर कहिड़ा हूंदा आहिनि? उहे जंहिंमें जीअं स्कूल हुजे, कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे, ऑफिस हुजे या कंहिं असीं वॾे सां ॻाल्हाए रहिया हुजूं त असीं हुते परमिशन वठण लाइ में जो इस्तेमालु कंदा आहियूं। लेकिन असीं दोस्तनि में हुजूं, घर में हुजूं या वरी पंहिंजे भाइरनि सां हुजूं त असां हमेशह में जेको आहे सो न इस्तेमालु कंदा आहियूं, बल्कि हुते परमिशन वठण लाइ असीं केन जो इस्तेमालु कंदा आहियूं। उमेदु करियां थो त तव्हांखे हीअ ॻाल्हि सम्झ अची वई हूंदी त परमिशन में या वरी क़ाबिलियत लाइ असीं केन जो इस्तेमालु करे सघूं था। एग्ज़ाम्पल वठूं था ऐं इन में क्लियर कंदा आहियूं त केन असीं किथे ऐं किन जॻहियुनि सां कहिड़े हिसाब सां इस्तेमालु करे सघूं था। परमिशन जा असीं ॿ मिसाल ॾियूं था। नंबर 1 मिसाल असां वटि आहे यू कैन गो। असीं केन खे ॾिसी करे असांखे इहो मालूम थियो त हीअ जेका ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि कई वई आहे या त वरी कंहिं फ्रेंडनि में कई वई आहे या घर में कई वई आहे या वरी हीअ ॻाल्हि जेको आहे पंहिंजे दोस्तनि में कई वई आहे। सम्झ में अची वियो? जेकॾहिं हिते यू मे गो हुजे हा त असांखे पंहिंजे दिमाग़ में इहो ख़्यालु अचे हा त हीअ ॻाल्हि जेका आहे सो या त यूनिवर्सिटी में थी आहे या कॉलेज में थी आहे या स्कूल में थी आहे या ऑफिस में या कंहिं वरी वॾे सां ॻाल्हि थी आहे। लेकिन हिते यू कैन गो आहे त असां 100% सम्झी वियासीं हीअ ॻाल्हि न कंहिं कॉलेज में थी आहे न स्कूल में थी आहे। उमेदु करां थो त अव्हांखे परमिशन जो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो त परमिशन असां कहिड़ियुनि जॻहियुनि ते वठूं था। इन खां अलावा असां वटि हिकु ॿियो सेंटेंस आहे जंहिंमें आहे यू कैन नॉट मीट मी, यानी कि असां खां पहिरीं खे परमिशन वरिती त छा आउं अव्हां सां मिली सघां थो, लेकिन असीं रिस्पॉन्स में छा चयोसीं? असीं चयोसीं यू कैन नॉट मीट मी। कैन नॉट खे ॾिसी करे आउं अव्हांखे हिकु ॿियो कॉन्सेप्ट क्लियर कराइणु चाहियां थो। जेकॾहिं परमिशन में हुजे या परमिशन कैन में हुजे, नेगेटिव जी ॻाल्हि हूंदी त असीं कैन नॉट ई इस्तेमालु कंदासीं। असीं मे नॉट न इस्तेमालु कंदासीं, असीं कैन नॉट खे इस्तेमालु कंदासीं। उमेदु करां थो त इहो बि कॉन्सेप्ट अव्हांजो क्लियर थी वियो हूंदो। यानी कि अव्हां परमिशन में अव्हांजो टीचर जवाबु ॾिए न जो जवाबु ॾिए त बि असीं कैन नॉट जो इस्तेमालु कंदासीं, कैन नॉट ई सम्झंदासीं। ठीकु आहे, एसिताईं असांजो क्लियर थी चुको आहे। इन खां अलावा असीं एबिलिटी जी ॻाल्हि कंदा आहियूं त क़ाबिलियत असीं कीअं ऐं कहिड़े तरीक़े सां ॿुधाए सघूं था जुमलनि में, ऐं उहो बि मॉडल वर्ब जे अंदरि। मॉडल वर्ब में असीं जीअं हिकु एग्ज़ाम्पल आहे असां वटि आई कैन स्पीक इंग्लिश, यानी कि हिते पंहिंजी क़ाबिलियत ॿुधाए रहियो आहियां त आउं जेको आहे इंग्लिश ज़ुबान ॻाल्हाए सघां थो। हिते असीं कैन सां असांखे इहो साबित थियो त हीअ आहे त असां में इहो एबिलिटी आहे त असीं इंग्लिश ॿोली ॻाल्हाए सघूं था। इन खां अलावा नेक्स्ट असांजो जेको सेंटेंस आहे कैन यू सोल्व दिस क्वेश्चन। हिते केरु असांखे चई रहियो आहे त छा तव्हां हीउ सुवालु हल करे सघो था, यानी कि हिते बि असांजी एबिलिटी ते ॻाल्हि अचे। हिते असांजो क्वेश्चन छा ते वञे पियो? एबिलिटी ते, यानी कि असांजी क़ाबिलियत ज़ाहिर पियो करे त छा तव्हां हीउ क्वेश्चन जेको आहे सोल्व करे सघो था, छा तव्हां में एतिरी एबिलिटी आहे, छा तव्हां में एतिरी क़ाबिलियत आहे। त एबिलिटी लाइ असीं ईअं बि लिखी सघूं था। अहिड़े हिसाब सां असां वटि जेको आहे क्वेश्चन अची सघंदा। नेक्स्ट असां वटि आहे आई कैन नॉट अंडरस्टैंड योर लैंग्वेज, ऐं तव्हांजी ॿोली नथो सम्झी सघां। हिते बि असां छा आहे एबिलिटी खे ज़ाहिर कयोसीं त मूं में उहा क़ाबिलियत न आहे जो अव्हांजी ॿोली खे सम्झी सघां, यानी कि हिते बि असीं छा कयोसीं एबिलिटी खे ज़ाहिर कयोसीं। हाणे असीं हिन जो हिकु रिवाइज़ कंदा आहियूं। कैन जेको आहे हमेशह मां ॿिनि सिचुएशन में करे सघो था इस्तेमालु।
हिकु त एबिलिटी, ॿी परमिशन। परमिशन जा ॿ हिसा हूंदा आहिनि, हिकिड़ो में इस्तेमालु थींदो आहे, ॿियो वरी केन में इस्तेमालु थींदो आहे। में जेको इस्तेमालु थींदो आहे उहो थिए थो स्कूल कॉलेज या वरी उन्हनि जॻहियुनि जिते माना मीटिंग हुजे, ऑफिस हुजे या कंहिं वॾे सां ॻाल्हायूं त हुते असीं में जे हिसाब सां परमिशन वठंदा आहियूं ऐं परमिशन ॾींदा आहियूं। ऐं जेकॾहिं असीं केन जे मुतालिक़ ॻाल्हि करियूं त केन में असीं हमेशह इनफॉर्मल मैनर में इस्तेमालु कंदा आहियूं। इनफॉर्मल मैनर में यानी कि फ्रेंड्स हुजनि, फैमिली हुजे या वरी केरु बिरादर हुजनि, त इन जॻह ते असीं केन जो इस्तेमालु कंदा आहियूं। परमिशन लाइ असीं ॿ जुमिला ठाहियोसीं, हिकु त यू कैन गो, यानी कि केन खे ॾिसी करे असांखे इहो इल्मु थियो त हीउ जुमिलो कंहिं फ्रेंडनि सां चयो वियो आहे। इन खां अलावा नेक्स्ट असांजो हिकु सेंटेंस हो जंहिंमें असीं कैन नॉट खे पढ़ियोसीं। कैन नॉट खे पढ़ण खां पोइ असीं इहो कॉन्सेप्ट क्लियर कयोसीं त कैन नॉट यानी कि चाहे में परमिशन हुजे या कैन में परमिशन हुजे, जेकॾहिं नेगेटिव जी ॻाल्हि हुजे त असीं कैन नॉट जो इस्तेमालु कंदा आहियूं, में नॉट जो इस्तेमालु न कंदा आहियूं। इन खां पोइ असीं एबिलिटी जे मुतालिक़ आयासीं। एबिलिटी छा हूंदी आहे? एबिलिटी यानी कि अवां पंहिंजी क़ाबिलियत ॿुधाईंदा आहियो, क़ाबिलियत कंहिंजी ज़ाहिर कंदा आहियो। आई कैन स्पीक इंग्लिश, ऐं इंग्लिश ज़ुबान ॻाल्हाए सघां थो, ऐं इंग्लिश ज़ुबान ॻाल्हाए सघां थो। हिते असीं छा कयोसीं? पंहिंजी एबिलिटी खे ॾिठोसीं, एबिलिटी खे ॿुधायोसीं, पंहिंजी क़ाबिलियत खे ज़ाहिर कयोसीं त मूं में इहो एबिलिटी आहे त आऊं जेको आहे इंग्लिश ज़ुबान ॻाल्हाए सघां थो। उमेद करे सघो था त अव्हांखे हीअ वीडियो ज़रूरु पसंदि आई हूंदी ऐं मॉडर्न वर्ड में अव्हांखे कैन जो कॉन्सेप्ट क्लियर थी वियो हूंदो त कैन किन जॻहियुनि ते इस्तेमालु थींदो आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि आई आहे त हिनखे शेयर करियो, लाइक करियो। इंशाल्लाह असां हाणे नेक्स्ट क्लास में मिलंदासीं, तेसीं ताईं ख़ुदा हाफ़िज़। सिंध